मज़ीद अहवाल ॼाणींदासीं पंहिंजे आवाज़ न्यूज़ जे साथी असांजे रिपोर्टर जेके असांजा दोस्त आहिनि मुस्तकीम समो साहब जेके असांखे ॿुधाईंदा इन जा तमामु अहवाल ऐं हींअर उहे भिटशा में मौजूद आहिनि असांखे लाइव कवरेज ॾेई रहिया आहिनि। मुस्तकीम साहब इलाही सुठे अंदाज़ में रिपोर्टिंग कंदा आहिनि त असीं मज़ीद अहवाल मुस्तकीम साहब खां ॼाणूं था। मुस्तकीम साहब अस्सलाम वालेकुम, उम्मीद आहे ठीकु हूंदो सर। वालेकुम सलाम मुबसर साहब, मेहरबानी तव्हांजी, मेहरबानी साईं। ॾियो हाल अहवाल 6 महीने जी जेका इनकम निकिती आहे उहा रिपोर्ट 13,59,000 थी आहे। एॾी लखनि रुपए जी खुर्द पुर्द जो छा अहवाल आहिनि मज़ीद? सर असल में जेको सो जेके रिपोर्टूं असांखे मिलियूं आहिनि, जेको सो 2 ॾींहं पहिरियां बिरशा शाह अब्दुल लतीफ़ भेटाई जी दरगाह ते जेके नज़राने जूं बेतियूं आहिनि उहे जेको खोलियो वियूं। उनखे जेको हैदराबाद जी टीम हुई, चीफ एडमिनिस्टर औकाफ जी टीम आई हुई, उन जी निगरानीअ में हिते बिरशा में जेको नओं आयल आहे मैनेजर डॉक्टर कामरान थे, आफ्ताब कामरान थे, उन निगरानी में बेतियूं खोली वियूं। जेको सुबुह तक़रीबन सुबुह जो सवेल 11 बजे खां हिन बेतुनि खे खोलियो वियो ऐं शाम जो तक़रीबन 7-8 थी विया। इन विच में जेको आम माण्हू बि वेंदा आहिनि, दरगाह जा मुलाज़िम ख़ादिमन उहे बि इन गर्भ में शामिल हूंदा, मैनेजर बि हूंदो आहे ऐं जेका हैदराबाद जी जेका चीफ एडमिनिस्टर औकाफ जी जेका टीम हूंदी आहे ख़ुसूसी ईंदी आहे ख़ासि, उहा बि हिन शामिल हुई ऐं तक़रीबन जेका गल्प थी सुबुह खां शाम ताईं उहा तक़रीबन 13 लख ऐं 59,000 रुपया जेको रिकॉर्ड में उन्हनि ॾेखारी त भाई जेको सो गुज़िरियल 6 महीने जी जेका हिन में नज़रानो जेको वेतन जो पियो आहे ऐं जेके ज़ाइरीन आया आहिनि उनमें जेको सो ईद उल फितर हुई ऐं जेको सो उन खां पोइ जुमा हुआ, चोरी हुई, उन टोटल माना जेका उन नज़राने हुओ जेको जमा थियो उहो तक़रीबन 13,59,000 रुपया उहे रिकॉर्ड में ॾेखारिया विया। हुन खां पोइ कुझु ज़रियनि खां जेको इहे इल्ज़ाम लॻाए जेको इतलाक मिलिया त जेके अॻियां पहिरियां गुज़िरियल 6 महीना हुआ उन में तक़रीबन 30 खां 36 या 40 लख जेको जो नज़रानो निकितो हो वेतन मां ऐं उन में भेटाई जो मेलो शामिल हो। हिन में तव्हांजा इहो ॿुधायां त भेटाई मेलो शामिल कोन हो, बाक़ी ईद हुई ऐं ॿिया ॾींहं हुआ। हाणे हिन में असल माना ज़िम्मेवारी जेको मौजूदा जेको मैनेजर आहे उन जी निगरानीअ मां हुअणु खपे ऐं उन जी निगरानी बेतियूं खोलियूं त उन जी ज़िम्मेवारी आहे त उनखे जांच पड़ताल करे ऐं उन पोइ जेका टीम आई आहे उन टीम खां बि पुछणो थियणु खपे त माना एॾी शाह अब्दुल लतीफ़ भेटाई सिंध जो वॾे में वॾी दरगाह आहे शाह अब्दुल लतीफ़ भेटाई शाह कलंदर लाल शहबाज खां पोइ वधि खां वधि ज़ाइरीन शाह अब्दुल लतीफ़ भेटाई जी दरगाह ते अचनि था, हाज़िरी भरीनि था, पंहिंजो मासूम बि ॾियनि था, पंहिंजो नज़रानो बि पेश कनि था, मुख़्तलिफ़ टाइमनि सां माना एटमनि में पेश रक़म बि ॾियनि था, सोन बि ॾियनि था, चांदी बि ॾियनि था ऐं जेको जो ॿिए क़िस्म जेको नज़रानो ॾियनि था मुख़्तलिफ़ टाइमनि ते त उनजी जांच थियणु खपे त माना एतिरो घटि नज़रानो जो पवण जो सबबु छा आहे।